मिसिंग पर्सन समेत बलोचिस्तान जा समूरा मसला हल करण जी कोशिश कंदासीं। पार्लियामानी कमेटी जोड़े गुम थियल माण्हुनि वारो मसलो हल कयो वेंदो। इस्लामाबाद में वेठल माण्हू बलोचिस्तान जो आवाज़ घटि सम्झंदा आहिनि। असां कोयटिया जो आवाज़ इस्लामाबाद ताईं पहुचाईंदासीं। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोयटिया में वॾे वज़ीर सरफराज़ भुगटी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो चयो आहे त आसिफ ज़रदारी मुल्क जो सदर थींदो। मुफ़ाहिमती सोच सां बलूचिस्तान में हुकूमत हलाईंदासीं। हिन वक़्तु मीसाक मुफ़ाहिमत समूरे मुल्क जी ज़रूरत आहे। नेशनल एक्शन प्लान तहत दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कबो। वॾो वज़ीर ग्वादर में नुक़सान जे अज़ाले लाइ रिलीफ जो ऐलान करे। पीपुल्स पार्टी जे सरफराज़ भुगटी बलोचिस्तान जे बिना मुक़ाबले वॾो वज़ीर चूंडण खां पोइ उहिदे जो हलफ़ खणी वरितो। वॾे वज़ीर जी चूंड दौरान सरफराज़ भुगटी खे 41 वोट मिलिया। स्पीकर संदसि कामयाबी जो ऐलान कयो। सरफराज़ भुगटी खे बलोचिस्तान जे गवर्नर अब्दुल वली काकड़ वॾे वज़ीर तौरु हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि शिरकत कई। सरफराज़ भुगटी नाराज़ बलोचन खे क़ौमी वहकिरे में शामिल थियण जी दावत ॾींदे चयो आहे त नाराज़ बलोच सूबे ऐं मुल्क जी तरक़ी लाइ किरदारु अदा कनि। हक़ बंदूक ज़रिए न पर पार्लियामेंट ज़रिए मिलंदा। पहाड़नि ते वेठल माण्हू मेन स्ट्रीम जो हिसो बणिजी वञनि। वज़ीर आज़म जी चूंड लाइ नून लीग जे शहबाज शरीफ़ ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उमर अयूब जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। लीगी अॻवान सेनेटर इसाक डार एतहादी जमायतुनि जे अॻवाननि सां गॾिजी शहबाज शरीफ़ जा काग़ज़ जमा कराया। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा अॻवान बि क़ौमी असेंबली सेक्रेटरीट फतह ऐं वज़ीर आज़म जे नामज़द उम्मीदवार उमर अयूब जा काग़ज़ जमा कराया। क़ौमी असेंबली सुभाणे नए क़ाइद ऐवान जी चूंड कंदी। 336 जे ऐवान में 169 वोट खणंदड़ उम्मीदवार वज़ीर आज़म चूंडिजी वेंदो। मुल्क जो नओं सदर केरु थींदो? इत्तेहादी जमायतुनि पारां आसिफ अली ज़रदारी ऐं सुन्नी इत्तेहाद जे महमूद खान अचकज़ई जा नामज़दगी काग़ज़ जमा कराया विया। फारूक एस नायक ऐं सलीम मानवीवाला इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी अदालत में सदर जी चूंड लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराया। सेनेट ऐं क़ौमी असेंबली में सदारती चूंडुनि लाइ प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स मुक़ररु कयो वियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल पारां लतीफ़ खोसा, असद कैसर, उमर अयूब ऐं ॿियनि अॻवाननि महमूद खान अचकज़ई जा नामज़दगी काग़ज़ जमा कराया। सदारती चूंड 9 मार्च ते थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं नासिर हुसैन शाह आसिफ अली ज़रदारी जी तजवीज़ ऐं ताईद कंदड़ तौरु सिंध हाई कोर्ट में नामज़दगी काग़ज़ जमा कराया। सदर लाइ वोट वठण एमक्यूएम वटि बि वेंदासीं। माज़ी में बि एमक्यूएम सां सुठा लाॻापा रहिया आहिनि। मकानी निज़ाम जे हवाले सां एमक्यूएम जा मुतालबा पंजाब लाइ थी सघनि था। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अली अमीन गंडापुर जी तक़रीर मां पार्टी गाइडलाइन वाज़े थी वई। आम चूंडुनि में धांधली बाबति सिंध समेत हर हंध ते ख़दशा आहिनि। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर हलफ़ खणी वरितो। गवर्नर हाउस में गवर्नर हाजी गुलाम अली वॾे वज़ीर खे हलफ़ खणायो। तक़रीब में पीटीआई अॻवाननि शिरकत कई। सिंध जे ॿिनि इस्लामाबाद जे 1 सीट समेत सेनेट जी ख़ाली थियल 6 सीटुनि ते चूंड 14 मार्च ते थींदी। पब्लिक नोटिस जारी। उम्मीदवार 3 मार्च ताईं नामज़दगी फार्म हासिल ऐं जमा कराए सघंदा। सुभाणे शाम जो उम्मीदवारनि जी लिस्ट पधरी कई वेंदी। सिंध मां निसार खोड़े ऐं जाम मेहताब डर जी इस्तीफ़ा बाद सीटूं ख़ाली थी हुयूं। इस्लामाबाद जी सीट तां यूसुफ रज़ा गिलानी इस्तीफ़ा ॾिनी हुई। हज़रत कलंदर लाल शहबाज जे 772 उर्स जे आख़िरी ॾींहं जूं तक़रीबूं जारी। वॾो वज़ीर मुराद अली शाह सेवण पहुची कलंदर जी मज़ार ते चादर चाढ़े पुॼाणी तक़रीब में शिरकत कई। दरगाह ते मेहंदी आणण जी रस्म बि अदा कई वेंदी। राति जो राग रंग जी महफ़िल बि थींदी।
मलीर जे गुलशन नदी भरिसां 1,32,000 वोल्टेज हाई टेंशन लाइन जा टावर किरी पिया। धाबे जी खां सीधी ॻोठ ऐं पोर्ट कासिम ग्रिड स्टेशन जी हाई टेंशन लाइन किरण सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी फराहमी मुअतल। के इलेक्ट्रिक अमलो पुलिस समेत पहुची वियो। मरमत जो कम जारी। इलाइक़े वासियुनि पारां के इलेक्ट्रिक इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज। के इलेक्ट्रिक इंतज़ामिया चयो आहे त ही लाइन ताज़ो ई ठाही वई आहे। टावर किरण जा सबब मालूम करे रहिया आहियूं। मरमत जो कम जारी आहे। नसीराबाद में क़ौम परस्त अॻवान हिदायतुल्लाह लोहार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कारा झंडा ऐं बैनर खणी एहतिजाजी रैली कढी वई। थाणे अॻियां धरणो, पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। जस्टिस फॉर हिदायतुल्लाह लोहार एक्शन कमेटी जे सॾ ते मक़तूल जी धीअरुनि ससु ऐं सूरत लोहार जी अॻुवाणी में क़ौम परस्त कारकुननि ऐं शहरनि कारा झंडा ऐं बैनर खणी एहतिजाजी रैली कढी। थाणे अॻियां 2 कलाकनि ताईं धरणो। मक़तूल जी धीअरुनि चयो त असांजे वालिद खे गोलियूं हणी क़तल कयो वियो, पर पुलिस क़तल केस दाख़िल नथी करे।